लखी गुलाम शाह भरिसां नओं ॻोठ मां ॿ नौजवान हिकु हफ़्तो अॻु मुबैना तौर अगवा थी विया, जेके औरताणे आवाज़ ते हुरकिजी अगवा थी विया आहिनि। सो हुन वक़्तु असां नए ॻोठ में मौजूदु आहियूं ऐं हिते हिन जा वारस मौजूदु आहिनि। हुन वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि खां पुछा था कयूं त हुननि जो छा चवणु आहे। पुलिस ॾे बि विया आहियूं। पोइ छा थी चए पुलिस? बसि दरख़्वास्त ॾेई आया आहियूं शरीफ़ खरोस ते बि, SP खे बि ॾेई आया आहियूं, MNA ॾे बि विया आहियूं। मुतालबो आहे त SP खे बि अर्ज़ु आहे, DIG खे बि अर्ज़ु आहे ऐं जेके वसवर आहिनि त इहे असांखे आज़ादु कराइजनि। DSP लखी गुलाम शाह ॾे वियासीं, असां रिपोर्ट लिखाई आहे। थाणे शरीफ़ खरोस ते बि रिपोर्ट लिखाई आहे। SP साहिब सां बि मिलिया आहियूं, को बि तदावर असांजो न थियो आहे। 2 दफ़ा SP साहिब सां मिलिया आहियूं, दरख़्वास्त ॾिनी आहे, काई बि असांजी का मदद न कई वई आहे। हे मिसकिन आहे, हिन जो पीउ बीठो आहे, इन वीचारे जेकी बि मिनथूं कयूं निलारा कया ISP खे, असां इहे रिक्वेस्ट काई बि कोन थी आहे। हिन महिल ताईं छोकिरा असांजा वापसि कोन थिया आहिनि, 13-14 ॾींहं थी विया आहिनि। पुलिस जो को तावन ई कोन्हे, को अचे ई नथी, न पुलिस को थाणे वारो को थो अचे लड़ी, को न तो DSP थो अचे, न SP साहिब असांजी का मदद थो करे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उहो 50-50 लख हिकु छोकिरे जो घुरनि था, 50-50 लख ॾियो न त छोकिरा मारींदासीं तव्हांजा। पुलिस कोई भी तवान नथी करे हाली। पुलिस बस वया पुलिस वारनि ने भी DSP साहब ॾे हिन महिल उहे भी काई हाली त तवान कंहिं बि शइ जो नथा करनि। हिकु जो 50 लख था घुरनि। असां ग़रीब माण्हू 50 लख काॾां वणियो। असां पाण वेलो खाऊं वेलो वेहूं भाऊ, ग़रीब मज़ूरी कमाईंदा आहियूं, तॾहिं पेट पालींदा आहियूं। 50 लख काॾां वणियो। अर्ज़ु आहे जेके बि माना हिन महिल सिंध वारा आहिनि, जेके बि कुर्सियुनि वारा आहिनि, सभिनी खे अर्ज़ु आहे। DSP साहिब खे बि अर्ज़ु आहे, कशमोर वारे खे बि अर्ज़ु आहे, लाड़काणे वारे खे बि अर्ज़ु आहे त महिरबानी करे आज़ादु कराइजनि असांखे पंहिंजा भाइर। असां ग़रीब आहियूं, काई बि वसियत कान्हे का कंहिं बि शइ जी। हिननि खां औरताणे आवाज़ हिननि ॻाल्हाए करे हिननि अगवा कयो आहे। तंहिंखां बाद मां हुननि जो फ़ोन आयो आहे, उहो चवंदा असांखे 50-50 लख हिकु छोकिरे ॾियो त असां पोइ हुनखे आज़ादु कंदासीं, तेसिताईं न ॾींदासीं या मारे छॾींदासीं। इहा धमकी ॾियाराई अथऊं। हिन वटि कुझु बि कोन्हे, को छोकिरा अगवा थिया आहिनि, इहे पाण मज़ूरी कंदा हुआ, ॿियो कुझु कोन कंदा आहिनि। मज़ूरी कनि ऐं मज़ूरी उहे कमाइनि, उन मां ई खाइनि माना। सो हिननि DIG लाड़काणो, IG सिंध, SSP शिकारपुर, SSP कशमोर खां अपील कई आहे त खुदारा असांजा 2 ॼण नौजवान जेके मुगी आहिनि उहे जल्द खां जल्द बाज़ाब कराया वञनि। कैमरा टीम सां गॾु फ़हीम दरमगी, टाइम न्यूज़, लखी गुलाम शाह।